सकाफ़त जो ॾींहुं तमामु बहितर थी रहियो आहे ऐं मतिलबु जिया जेके स्टूडेंट्स आहिनि ॾाढा ख़ुशि थी रहिया आहिनि ऐं सभु डांसूं करे रहिया आहिनि। मूंखे त तमामु बहितर लॻो। सिंधी सकाफ़त ॾियारो हर माण्हू खे मल्हाइणु घुरिजे, चाहे सिंधी हुजे मुहाजिर हुजे के का बि ज़ात हुजे उहो मल्हाए सघे थी ऐं आउं चाहींदी पूरे पाकिस्तान में सिंध जो ॾियारो इहो मल्हायो वञे। इलाही मतिलबु सुठो ॾींहुं आहे। अॼु सभु ईअं पियो लॻे ॼण ईद लॻी पई आहे, सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि ऐं असांखे यादि रहंदो इहो ॾींहुं। तइलीम लाज़मी आहे, जैसे असां तइलीम न पढ़ंदासीं त असांखे सकाफ़त जे बारे में कुझु ख़बर न पवंदी। सकाफ़त छा हूंदी आहे? क़दीमी आहे ऐं अॼोके ॾींहं में तइलीम, अदब, इख़लाक़, कल्चर डे में तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांजा सिंधी हूअं त वॾे वक़्त खां मतिलबु असांजी सकाफ़त हलंदी रही आहे। हिन ॾियारे ते सभु रौनक ॾिसी चारो तरफ़ त मतिलबु असांजी सकाफ़त ॾिसी करे ऐं अॼोको ॾींहुं असां लाइ यादगार रहंदो हिकिड़ो सकाफ़त जो ऐं असांजी सिंध ता हयात रहंदी। जीअं सिंध सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, पर सिर्फ़ु सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण सां ई असांजी जेका कल्चर अॻियां नथो वधी सघे। उन सां गॾु जेके बि स्टूडेंट आहिनि सुठी तालीम हासिल करे बि पंहिंजे कल्चर खे बि अॻियां वधाइनि ऐं तालीम खे बि अॻियां वधाइनि त वधीक बहितर आहे। जेको ॾींहुं सकाफ़ती ॾियारो जेको इहो असांजो ईद खां घटि न आहे ऐं हीउ जेको हर साल जेको मल्हायो वञे थो पूरी बल्कि पूरे पाकिस्तान में न बल्कि पूरे आलमी दुनिया ताईं इहो लेवल ताईं इहो मल्हायो वञे। जीअं त असांजी सिंध जी सकाफ़त जेका 5000 साल पुरानी मुअनि जे दरे जे दौर खां स्टार्ट थी आहे, जेका अॼु बि हलंदी अचे थी ऐं असांखे हिनखे प्रोमोट करणु खपे, बल्कि दुनिया लेवल ते हिनखे प्रमोट करणु खपे। तमामु सभिनी सिंधी भाइरनि खे अॼु सकाफ़त जो ॾियारो मुबारक हुजे ऐं अॼु सकाफ़त जो ॾींहुं आहे असांजे लाइ सम्झो ईद जो ॾींहुं आहे। असांखे पंहिंजी सिंध ते वॾो नाज़ आहे, छाकाणि हूअ माना हर तरह सां हर लिहाज़ खां वॾी अमीर आहे ऐं असां उनजो हीउ ॾींहुं मुनक़िद करे असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। असां सभिनी सॼी सिंधी क़ौम खे पूरी दुनिया में मुबारकबाद पेश कयूं। डे जेको आहे इन ॾे जी इहा ख़ुशूसियत आहे त इहे असांखे कल्चर जेको आहे, जेको क़ौम पंहिंजे कल्चर खे विसारे छॾंदी आहे न, उन क़ौम जो को नामो निशान बाक़ी न रहंदो आहे। पंहिंजे कल्चर खे यादि रखो ऐं ॿी ॻाल्हि कल्चर सां गॾोगॾु जेका बॉन्डिंग एजुकेशन जी आहे न उनखे बि असां गॾु रखिणो आहे। इहो न आहे कल्चर छॾाइजी वञे, तालीम जेको आहे सो अपनाए छॾियूं या तालीम खे छॾे ॾियूं कल्चर अपनायूं। कल्चर ऐं तालीम इहे गॾु हूंदी आहे, सकाफ़त इहा गॾु हूंदी आहे। इहे इन जे करे क़ौमूं उथंदियूं आहिनि ऐं असांजो इहो जेको पैगाम अमन जो पैगाम आहे, मोहब्बत जो पैगाम आहे, भाईचारे जो पैगाम आहे। असां वारमली खुले हथनि सां सभिनी क़ौमनि खे सभिनीनि खे वेलकम था कयूं, अचो असां सां गॾु ही कल्चर डे सेलिब्रेट कयूं, मोहब्बत अमन प्यार जो जेको आहे सो सबूत ॾियूं, तो मोहब्बत जो इज़हार कयूं। 2 सालनि खां पोइ जेको आहे कोविड जी सिचुएशन खां बाद जेको असांजो जेको सूरत हाल आई उन खां पोइ अॼु पहिरियों दफ़ा कल्चर डे थियो आहे। तमामु घणी ख़ुशी थी आहे इहो छो त असां कल्चर आहे हिनखे प्रमोट करणु एजुकेशन सां गॾु गॾु इहे शयूं थियणु खपनि जीअं सिंध जीअं लथी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध में ही 2 सालनि खां पोइ मुंहिंजे ख़्याल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे, छो जो कोरोना जी सूरत हाल जे करे तमामु मायूसी वारो आलम हुयो ऐं ख़ौफ़ वारो आलम हुयो। तमामु सुठी कोशिशि आहे पंहिंजे सिंधी कल्चर खे प्रमोट करण जी। पंहिंजी जेका हज़ार साल पुराणी तारीख़ आहे, पंहिंजूं रीतूं रस्मूं तमंदुनि खे बरक़रार रखण जी भरपूर कोशिशि आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा त तालीम सां गॾोगॾु कल्चर खे प्रमोट कजे। तालीम पहिरियां, कल्चर पहिरियां, उनखां बाद ॿिया कम। साईं सदाई करीमत सिंध सुखा दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। सिंधी सकाफ़ती ॾियारो सिंध जी क़ौमी ईद सिंध यूनिवर्सिटी पारां हिते 11 नवंबर ते मल्हायो वञी रहियो आहे ऐं हर तरफ़ सकाफ़ती रंग ॾिसी, मुरकंदड़ चहिरा ॾिसी, झुमरियूं ॾिसी सच त दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। असां सिंधी हिकु पुरअमन क़ौम आहियूं। असां सिंधी अमन भाईचारे ऐं हर जॻह ते अमन पखंदड़ क़ौम आहियूं। असां अॼु जे हिन सकाफ़ती ॾियारे ते इहो मैसेज ॾियणु चाहियूं था पूरी दुनिया खे त असां सभु हिकु आहियूं, असां सभु मुतहद आहियूं ऐं मुतहद थी करे ई पंहिंजे सिंध जो, पंहिंजे मुल्क पाकिस्तान में असां अॻियां वधंदासीं। ऐं का बि क़ौम तालीम खां बग़ैर तरक़ी कोन कंदी आहे, त तालीम पिराए पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे ख़ासि करे सिंध जो नालो रोशन कंदासीं। असांखे तमामु बहितरीनु मतिलबु इंजॉय करे रहिया आहियूं ऐं हीअ सकाफ़ती ॾियारो हुअणु खपे। इन सां शऊर थो वधे, इन सां माण्हुनि खे ख़बर थी पए त असांजी सिंध जी सकाफ़त छा आहे, बलोच जी सकाफ़त छा आहे।
इन सां माना असांखे इलाही कुझु माना सम्झ में थी अचे ॻाल्हि। अॼु सिंध जी कल्चर जो ॾींहुं आहे। दुनिया जूं तमामु क़ौमूं पंहिंजे कल्चर सां तमामु घणी मोहबत कंदियूं आहिनि ऐं हर उहा क़ौम तेसि ताईं तरक़ी नथी करे सघे जेसि ताईं पंहिंजे कल्चर या पंहिंजे हेरिटेज सां जुड़ियल न आहे। सिंध जी तमामु ख़ूबसूरत तहज़ीब जेका तक़रीबन 5 खां 6 हज़ार साल पुरानी तहज़ीब आहे उनखे उजागर करण जो ॾींहुं दरअसल त दिसंबर जो महीनो हूंदो आहे, पर यूनिवर्सिटी जे ख़ासि इंतिज़ामिया तरफ़ां जेके BS फाइनल ऐं MA फाइनल जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जे मान में मतिलबु 18 नवंबर ते अनाउंस करे इहो हिकिड़ो तमामु बहितरीनु कयो ऐं इन सां शागिर्दनि में हिकिड़ो नओं उत्साह पैदा थियो त हू हितां डिग्रियूं खणी ॿाहिरि निकिरण खां पोइ सिंध जी मतिलबु माली तौर ते ख़िदमत करण खां अलावा कल्चर जे हिसाब सां कल्चर जी फील्ड में तमामु घणो किरदारु अदा कंदा ऐं इनशाला अहिड़ियूं एक्टिविटीज़ थियणु खपनि जंहिंसां सिंध जे नौजवाननि में हिकु नओं उत्साह पैदा थिए, जंहिंमें उन्हनि खे लॻे त यार सिर्फ़ु तालीम ई न पर दुनिया जी ॿियूं शयूं बि आहिनि जंहिंमें असांखे तमामु बहितरीनु किरदारु अदा करणु घुरिजे ऐं इहो ई सबबु आहे त अॼु असां असांजी मादर इल्मी सिंध में ही तव्हां रौनक ॾिसी रहिया आहियो। सिंध यूनिवर्सिटी जा जेके नौजवान आहिनि इलाही जोश ऐं जज़्बे सां एकता जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि ऐं इनशाला असां ईअं ई भरपूर असांजी सिंध जी जेका मोहबत आहे उहा इनशाला मल्हाईंदा रहंदासीं। सिंधी कल्चर खे रिप्रेज़ेंट था कयूं, जीअं सिंधी अजरक टोपी वग़ैरह सभिनी खे पातल आहिनि। असां